पाकिस्तान जा वजीर आजम साहब तुझी अवाम जा हाल ॾिस तुझी अवाम जा छा हाल आहिनि। इन मिस्किन गरीब जो इलाज न थी सघियो। आंड्रे जो ऑपरेशन करायो डॉक्टरन में, ऑपरेशन करायो 1500 ॾींहं जा 1500 रात जा घुरिया डॉक्टरन। गरीब मिस्किनन वटि 3000 रुपया रात ॾींहं जा न हुआ। डॉक्टरन कढी छॾियो, वञी वठी वञो घर। ऊ ट्रांका लॻल पेट जा ई तव्हांजे साम्हूं ई पेट फाटी वियो, ट्रांका टुटी आहे। 100 रुपया मिस्किनन वटि कान्हे जेका इन पेट जे मथां अची का मलम लॻाए। ये तुंहिंजी पाकिस्तानी अवाम जा हाल आहिनि। वज़ीर आज़म साहब आहे को अहिड़ो को मोमिन जेका इन गरीब जो का इलाज कराए। ही बचड़ा ही ॾिसो तव्हां मासूम बचड़नि जे साम्हूं, ही बचड़नि जे साम्हूं इन बाबा जान जो पेट फाटो पियो आहे। ही जिंदगी और मौत जी जंग पियो लड़े। आहे को अहिड़ो मोमिन जेका इन जी का इलाज इन जो कराए। वज़ीर आज़म साहब एक ॾींहुं तूं वीगो में जे न घुमंदे त शायद इन जे बच्चन जी जिंदगी बची पवंदी। वो खुदा के मन, खुदा के का सस्ताई कर त का मिस्किन बचे। ई माण्हुनि जा पेट इलाज जे विघे पेट फाटा पिया न अखियुनि जे साम्हूं ॾिसो। ही हाल आहिनि पाकिस्तान जा। ओ वज़ीर आज़म साहब छा गरीबन जी जिंदगी में तू खेल पियो करीं। कलंदर को तव्हांजी पाड़ पटे हुक्मराननि जी। ये तव्हां मासूम मिस्किननि जा तव्हां हालत ॾिसो छा हाल आहिनि इन्हनि जा। डॉक्टरनि खे बि मुंहिंजो सलाम हुजे, सलाम। हर को अहिड़ो माण्हू कोन ईंदो हूंदो अस्पताल में जंहिंजो कंहिं वटि टको न हुजे। क़िस्मती अहिड़ो माण्हू ईंदो हूंदो अस्पताल में जंहिं वटि रुपयो न आहे। उन माण्हू खे कढी रवानो करे छॾियो। 2-2, 3-3, 4-4 लख रुपया डॉक्टर कमाइण वारा एक महीने में। छा इन मिस्किन जे मथां तव्हां 20,000 जे ख़र्च कयो आहे त तव्हां गरीब थी वञो आहे। तव्हां इन अस्पताल में इन खे कढी छॾियो। इन जो घर पेट फाटी पियो आहे। मासूम बचड़ा ॾिसनि पिया बाबा जान जो पेट फाटो पियो आहे। हू पंहिंजी मौत जो इंतजार करे पियो त मुंहिंजी मौत कॾहिं थी अचे ऐं मूंखे सुकून मिले। हिन जी मौत अची वई त हिन बचड़नि जो केरु आहे। ऐं मुंहिंजे पाकिस्तानी अवाम जे अॻियां ही हथ तो फैलायां, पिना तो तव्हांजे अॻियां रब जे नाले, भगवान जे नाले, हिंदू हुजे मुसलमान हुजे, तव्हां ही मुंहिंजे अकाउंट ते तव्हां इन जे लाइ मोकिलियो। तव्हां 150 मोकिलियो ऐं इन जो इलाज करायां। शायदि इन बचड़नि जे भाग जो बची पवे। न इलाज थियण जे वजह ही मरे पियो। बाक़ी असांजे हुक्मराननि में को बि आसरो न आहे। मुंहिंजी अवाम पाकिस्तानी अवाम ते मूंखे फ़ख्रु आहे, आसरो आहे। तव्हां 10-20 रुपया मोकिलियो ऐं इन जो इलाज करायां। शायदि इन बच्चनि जे भाग जो बची पवे। बाक़ी असांजा हुक्मरान आहिनि, उन्हनि जी कलंदर का पाड़ पटे का मिस्किन गरीब का वञी वज़ीर आज़म थिए जंहिंजी दिलि में का दर्द हुजे। हू वेठा आहिनि सबदा भाऊ हड़ खाऊ कासायनि खे कहिड़ो क़दर कंहिं गरीब जो। अचो तव्हां ॾिसो उन जे घर अटो खाइण लाइ कोन्हे। अटो हुजे हा तूं पंहिंजो इलाज न कराए। ही पेट फाटे कोन तव्हांजे साम्हूं आहे। ही पेट फाटो पियो आहे। ज़िलो सांगड़ गुजरी लॻ 57 चक में। अचो तव्हांखे ॾेखारियां गरीबी जी हालत ॾिसो। तव्हां कंहिंखे दारियूं केरु ॿुधण वारो आहे। अदा भाऊ हड़ खाऊ अवाम जे अॻियां पिना तो झोली आहे। ही कलंदर जी झोली आहे। तव्हांजे अॻियां 10-20 रुपया मोकिलियो ऐं उन जो इलाज करायो। बाक़ी हिते केरु कंहिंजो न आहे, एहसास कंहिंखे बि कोन्हे। ही मरंदा ही पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी त इन्हनि गरीबनि जी ज़िंदगी में खेल कहिड़ा कया। मरंदा ही असांजा हुक्मरान पोइ ख़बर पवंदी। हींअर त अदा भाऊ हड़ खाऊ। पहिरां पराडन में घुमो, हेलीकॉप्टर में घुमो, मथे चढ़ी घुमो, चक्कर लॻायो। जॾहिं मिट्टी में ईंदव पोइ तव्हांजी ख़बर पवंदी त तव्हां छा करे आया आहियो। अखियूं थोरी देरि पूरे पंहिंजी क़बर खे यादि कयो, पंहिंजी क़बर खे यादि कयो। हुते तव्हां जेका गरीबनि खां कयो आहे हुते भरंदव। ही पेट हिन गरीब जो फाटो पियो आहे न, हिन जो हिसाब तव्हां हुक्मराननि खां बेपरवाह वठंदो न। वठे थी मुंहिंजी ॾाढ़ी आहे।